तव्हां वटि सदाईं इक़्तिदार न हूंदा आहे। असां ग़रीबनि वटि ओॾी महिल चओ था वोट वठी था वञो, मिठा मिठा भाकुर पाए, हींअर तव्हां इक़्तिदार ते वेही करे असां ग़रीबनि जो जेको अदालो कोन था कयो, रब रसूल जे मां बेदारो कोन कंदो, सदाईं तव्हां वटि मां मिसकीन हिकिड़ो इंसानु आहियां। मूंखे 7 ॾींहं एहतिजाज कंदे थियो आहे, मुंहिंजो कंहिं बि नोटिस न वरितो आहे। साईं मुराद अली शाह CM सिंध वटि मुंहिंजो आवाज़ु पहुतल आहे, SP वटि मुंहिंजो SSP वटि जामशोर वटि आवाज़ु मुंहिंजो पहुतल आहे, IG तक मुंहिंजो आवाज़ु पहुतल आहे। मुंहिंजे कंहिं बि अॼु ताईं राब्तो न कॉल न का कंहिं मैसेज ई कयो आहे। मां हिकिड़ो मिसकीन आहियां, मुंहिंजो को अदारो कोन थो थिए, मां वञा कहिड़े पासे। मां हिकिड़ो पेट खाइण लाइ परेशान आहियां, जंहिंखे 7 ॾींहं पैदल डल्टी मां अचणु वञणु, ख़र्च बखा मोट एतिरो न आहे जो SSP साहिब सां वञी मिलां। साईं मुराद अली शाह तोखे आवाज़ु मुंहिंजो पहुतल आहे, पोइ मुंहिंजे लाइ तुंहिंजो हिकिड़ो नंढो हिते ॻोठ जो काउंटर बि तुंहिंजो आहियां। मां सिंध जो आहियां, मां कोटिया जो पठाण को जैकेट खपण वारो न आहियां जो तव्हां मुंहिंजो ॿुधो कोन था, तव्हां मुंहिंजो नोटिस नथा वठो। मां कोटिया जो जैकेट खपण वारो कोन आहियां साईं मुंहिंजा। साईं तव्हां मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, मिसकीन आहियां, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु पुॼे पियो थो ऐं पहुतो बि आहे, तव्हां उनजो नोटिस नथा वठो। IG साहिबु तव्हां वटि मुंहिंजो आवाज़ु पहुतो आहे, तव्हां मुंहिंजो अदारो छो कोन था कयो? मां कहिड़े पासे वञा? भान सैदाबाद SHO साहिबु मुंहिंजे लाइ को बि नोटिस न खयो आहे, को एक्शन न खयो आहे। मां मिसकीन इंसानु आहियां, मुंहिंजे अलाह जे वास्ते मूंखे वापसि कराए ॾियो, मुंहिंजो ख़ुदकशी खां सवाइ ॿियो को वाह न आहे। मां एॾो परेशान थी चुको आहियां, हींअर मां फाकनि ते मजबूर आहियां। मूंखे 7 ॾींहं अच वञु कंदे मां 7 ॾींहंनि में बि इहे 5000 खणी खपाया हूंदा, मुंहिंजा बचा हिते बुख ते आहिनि। तव्हां मुंहिंजो छो कोन था मञो? मूंखे मां मिसकीन जी ॻाल्हि मञो। मां क़ुर पाक खणी ॻाल्हि कयां थो त मां क़ुर पाक ते एहतिजाज बि कयो आहे। मुंहिंजा हक़ी 5 लख रुपया विया आहिनि, जंहिंजो रुपयो न घटि आहे न वधि आहे। तव्हां अलाह जे नाले, अलाह जे वास्ते CM साहिब मां तुंहिंजो वोटर आहियां, हिकिड़ो नंढड़ो वापारी आहियां। अलाह जे सदके मूंखे मुंहिंजी नोटिस खयो वञे, मुंहिंजो आवाज़ु उथारियो वञे, मां मिसकीन जा मुंहिंजा पैसा वापसि कराए ॾियो। मां कहिड़े पासे वञा?